डॉक्टर केड़ी दवा लिखी थई? छा आहे टिक्कियूं न सिरप आ? माचुक छरा 3 कलाम लिखिया तमाए को नलके वारो एक बंदूक ठका वारो बियो जेको उर्दू चवंदो आहे अॼु पहिरियों ॾींहुं आहे अस्पताल खोलिया अल्लाह मालिका अचे को मरीज़ मन अची लायांस तो खल है। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। यार तबीयत खराब आ, दवा का दे। ॾाढो बुखार, मथे में सूर, जुकाम, भली का दवा दे। हाँ हिते हेठ वे सुम हे यार हिते काॾे हेठ वेहा? हे कहिड़ो तरीक़ो आहे तो डॉक्टर जो? कहिड़ो डॉक्टर आ? यार नई अस्पताल खोलिया मरीज अचनि कमायो टेबलू वठंदा बाबा हाली सुम त तुंहिंजी मां तबियत ॾिसां। वॾी ॻाल्हि आहे यार, मां सुम्हंदुमि कोन, मां वियां थो चेक कर। वाह जो डॉक्टर आ। हिम्मत कर डॉक्टर, करें छा तो? तबियत ख़राब आ। ॾिसां तो साह खण अञा वॾो साह खण अञा वॾो साह खण बाबा वॾा साह खण। अरे बाबा साहु तो निकिरे, अञा छा वॾा साह खणा? साहु खणाए विया, साहु मुंझाए छॾियो थी। ठीकु आहे अच त दवा लिखी ॾे। डॉक्टर का दवा भली लिखी दे जैसा बुखार खत्म थी वञे, जुकाम खत्म थी वञे, सूर खत्म थी वञे। हाँ दवा सफा स्पेशल तो लिखाए। हाँ बाबा ये दवा लिखी तो माई या वठू वञी दवा टेम सां खा जाए। पर डॉक्टर ये दवा किथां मिलंदी? प्ले स्टोर तो। डॉक्टर केड़ी दवा लिखी थई? छा आहे टिक्कियूं न सिरप आ? माचुक छरा 3 कलाम लिखिया तमाए को नलके वारो एक बंदूक ठका वारो बियो जेको उर्दू चवंदो आहे एक सुबुह जो ॿुधजांइ एक मंझंदि जो एक शाम जो जीअं बची वञे ॿीहर अचिजांइ। वाह जो डॉक्टर आ, वाह जी दवा आहे।